नाज़रीन, रेती ट्रेन हादसे जे ॿिनि फौतियुनि जा लाश ॾहरकी अस्पताल आंदा विया आहिनि। वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे तनवीर महर। जी तनवीर, छा तफ़सील आहिनि? रेती वेझो रेती स्टेशन भरिसां कराची खां पंजाब ईंदड़ मिलत एक्सप्रेस जो इंजन ख़राब हुजण सबबि ओचितो कल्टी थी पई। कल्टी थियण जे नतीजे में 8 बोगियूं किरी पयूं हुयूं। तंहिंखां पोइ पंजाब खां ईंदड़ सर सैयद ट्रेन ओचितो मथां चढ़ी वई, जंहिं जे नतीजे में इतलान मूजिब 35 खां 40 माण्हुनि फौत थी विया आहिनि। फौतियुनि जा लाश तालका अस्पताल उबाड़ो, पंजाब जे शहर हिनियार खान ऐं तालका अस्पताल देहरकी में एम्बुलेंस ज़रिए मोकिलिया विया आहिनि। जॾहिं त तालका अस्पताल देहरकी में लाशनि में 9 साला दुआ फातिमा ऐं 35 साला आरा शहजाद ऐं ॿई पंजाब शहर खानपुर पटोरे जा रवासी आहिनि। हींअर नई जेकी लाश आहे पंजाब शहर जे लोधरा जो नौजवान रवासी शेरोज़ जो लाश पहुतो आहे ऐं आख़िरी इतलान ताईं पाक फौज, रेंजर्स, पुलिस एहलकार ऐं मक़ामी माण्हू इमदादी कमनि में मसरूफ़ आहिनि। होॾां ईंदड़ वेंदड़ ट्रेननि खे मुख़्तलिफ़ स्टेशननि ते बीहारियो वियो आहे। जी तनवीर, तफ़सीली ख़बर खां आगाह करण लाइ मुंहिंजी महिरबानी।